أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे उन नाफ़रमानीअ जो बयानु फरमायो हो जंहिं नाफ़रमानीअ जे बुनियाद ते अमीरनि जे लाइ क़ानून हिकिड़ो ऐं ग़रीबनि जे लाइ क़ानून ॿियो। जॾहिं त कंहिं अमीर माण्हूअ खां ॾोहो थी वेंदो हो त पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत मुताबिक़ तौरात जे उसूल ऐं क़ानून मुताबिक़ अमीर माण्हूअ खे सज़ा कोन ॾींदा, उन जे लाइ नरमी कंदा। जीअं वाक़ियो गुज़रियो त हिकिड़े ज़िना कई औरत सां, जॾहिं त को ग़रीब वरी जेकॾहिं को गुनाह करे विझंदो हो त पोइ उनखे फ़ौरन सज़ा ॾेई वठंदा हुआ। छो कंदा हुआ इहो ईअं? चवंदा हुआ त असांखे अल्लाह ताला जहन्नम में उछलाईंदो ई कोन, सज़ा मिलंदी ई न। अब छो? चवंदा त असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे मञींदा आहियूं न तॾहिं, याकूब अलैहिस्सलाम जे आलम आहियूं न तॾहिं। याकूब अलैहिस्सलाम सां अल्लाह से वाइदो कयो त तोखे तुंहिंजे औलाद खे जहन्नम में कोन उछलाईंदुसि। असां हुन आलम आहियूं, असांखे कोन मिलंदी सज़ा। अथव को सबूत भला का लिखत विखत अथव जो अल्लाह ताला तव्हां सां इहा ॻाल्हि कई हुजे? याकूब अलैहिस्सलाम सां ॻाल्हि हूंदी, तव्हां सां त कान्हे। चलो ईअं बि कोन्हे, अल्लाह ताला जी याकूब अलैहिस्सलाम सां बि ॻाल्हि थियल कोन्हे, पर त बि हुननि जो चवणो हो त हा भला जेकॾहिं असां जहन्नम में वियासीं बि न, लन तमस्सना अन्नारु इल्ला अय्यामम मादूदात, चंद ॾींहं वेंदासीं, 7 ॾींहं के 40 चिलो, पोइ वरी निकिरी ईंदासीं। इन जे करे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुआ। अल्लाह ताला फरमायो बयानु कंदे त वग़र्रहुम फ़ी दीनिहिम मा कानू यफ्तरून, हथ जो घड़ियल दीन हिननि जो हिननि खे बिगाड़े वियो। असां तौरात में अहिड़े क़िस्म जा अहकाम कोन नाज़िल कया, हिननि पाण हुनखे बिगाड़े पंहिंजे हथ जो ठाहे करे धोखे में पिया। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। पोइ अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे हिकिड़े ॿी ख़बासत खे बि बयानु फरमायो आहे। उहा ख़बासत हिननि जी अहिड़ी हुई त मुस्लमाननि ते टोकूं ऐं ठठोलूं कंदा। कहिड़े वक़्तु उन्हनि खे मौक़ो मिलियो मुस्लमाननि जे मथां टोक ठठोल करण जो, ऐं हीअ आयत नाज़िल छो थी, उनजो सबबु छा हो, ज़रा तवजो कजो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मके खां हिजरत करे मदीने जे तरफ़ आया। चंद सालनि में ई अहिड़ी हिकमत अमली अपनायूं, आस पास जा जेके वॾा वॾा कबीला हुया मशहूरु मारूफ़, उन्हनि सां मुआहिदो कयूं। बाबा पाण में गॾिजी करे रहंदासीं, असां तव्हांजे ख़िलाफ़ु न वेंदासीं, तव्हां असांजे ख़िलाफ़ु न वञिजो। तव्हां असांजी पाण में ॿधी हुजे, ॿाहिरीं दुनिया मां कोई बि असांजे मथां जेकॾहिं हमलावर थियो, गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। हिकिड़ी इज्तिमाही कुवत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ाइमु कई। इहा कुवत क़ाइमु करण जे लाइ मदद मदीने जा उथंदे खां ई जेके अंसार हुआ उन्हनि ॾिनी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जीअ में जायूं ॾिनऊं, पंहिंजे घर मां अधु अधु करे पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे ॾिनऊं जेके मुहाजिर थी आया। 2 घर वारनि मां हिकिड़ीअ खे तलाक ॾेई पे पंहिंजे मुहाजिर भाउ खे परणाए ॾिनऊं। ईअं हुननि जीअ में जायूं ॾिनियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हिकमत अमली अपनाई, पूरे इलाइक़े सां आस पास जे तमामु तर वॾनि कबीलनि सां इत्तेहाद करे हिकिड़ी ताक़त ऐं हिकिड़ी ॿधी कुवत क़ाइमु कई। पोइ इन कुवत जे बुनियाद ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मुखालिफ़नि सां मुक़ाबले जी तयारी, हिकमत अमली, जंगियुनि जी कमाननि कीअं कजे, इहे सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे
जीअं हिकिड़ो जर्नल हुजे, उन जर्नल वांगुरु पंहिंजे सिपाहियुनि खे तरतीब ॾेई करे संभाल करे विया। पोइ अगरि जॾहिं उन्हनि आस पास वारे कबीलनि जेके मुतहद थिया इब्तिदा में, उन्हनि जॾहिं ॾिठो त हीअ त ताक़त मुस्लमाननि जी आहे, असांजे हिन इतिहाद मां त सॼो जो सॼो फ़ाइदो मुस्लमाननि खे वेंदो, असांखे बि पवंदो, पर वॾी ताक़त त इन्हनि खे मिलंदी, थोरा घणा थी वेंदा, कमज़ोर आहे ताक़तवर थी वेंदा, उन इतिहाद मां टुटंदा विया, बग़ावत कंदा विया। त बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ी हिकमत अमली अपनाई त जेके इतिहाद मां टुटंदा विया, कानून मुताबिक़ उन्हनि सां मुक़ाबिलो कंदा विया। थोरा थोरा आहे न, मसलन 5 माण्हू गॾु थिया, 5 कबीला, हिकिड़ो कबीलो जेकॾहिं टुटो त 4 बाक़ी बचा, चइनि गॾिजी करे हिकिड़े खे सज़ा ॾिनी, तबाह थी वियो। वरी इन्हनि मां जेकॾहिं चइनि मां हिकिड़ो हुयो त बाक़ी 3 बचा, वरी उन्हनि 3 गॾिजी करे हिकिड़े खे सज़ा ॾिनी, उहो बि तबाह थी वियो। वरी जेकॾहिं ॿियो टुटो त उनखे बि सज़ा ॾिनऊं। ईअं जेकॾहिं इहे टुटल पाण में सभु गॾिजी विया, तेसीं ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गॾिजी करे एतिरी कुवत अपनाए विया हुआ जो उन्हनि खे अकेलो अकेलो करे या ॿधी थी करे आया त बि शिकस्त ॾिनो। उन में जंग ओद बि लॻी वई, जंग बदर बि लॻी वई। इहे वॾियूं वॾियूं जंगियूं थी वियूं, जिन जंगुनि में काफ़रनि वॾो नुक़सान हासिल कयो, वॾी तबाही ऐं बर्बादी उन्हनि जी थी वई। हाणे ज़रा इन्हनि टुटल कबीलनि मके जे मुशरिकनि, अरब मुशरिक, यहूदियुनि ऐं नसरानियुनि गॾिजी करे हिकिड़ी प्लानिंग ठाही। मुस्लमान न एॾी ताक़त था कंदा वञनि, हर फ़ौज खे ललकारनि था। जंग ओद में एॾो वॾो फ़ौज जो तादाद उन्हनि खे मारियो। जंग बदर में बाक़ाइदे ताक़त सां लथासीं, तब असां खां ॾाढा, अड़े ॿधी नथा कयूं, हिक ॿिए खे ईअं गैरत ॾियारियूं। मके जे मुशरिकनि ऐं यहूदियुनि पाण में ॿधी कई, वॾो तादाद गॾु कयूं। पोइ हुननि इहो मनसूबो ठाहियो त गॾिजी करे मुतहद थी करे यक बार हिक ई वक़्तु गॾिजी करे मदीने जे मथां, मदीने जे मुस्लमान जे मथां हमिलो करणो आहे। अहिड़ो हमिलो कजे जो असांजे हमले जे मुक़ाबले में हो तयारी न करे सघनि, असां हुननि खे तबाह करे वञूं। अचानक अचानक करणो आहे ऐं सभिनीनि खे गॾिजी करे हिक महिल हमले में शामिल थियणो आहे। इहा पॉलिसी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पइजी वई। दुनिया जो को माण्हू न बि ॿुधाए, अल्लाह ज़ुल जलाल जी ज़ात त हुई न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पइजी वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे गॾु करे मशवरो करणु फरमायो। वॾा वॾा जेके जंगुनि में, जंग बदर में, जंग ओहद में, जंग ख़ैबर में, वॾनि वॾनि जंगुनि में जेके सहाबी कमानिंग करण वारा हुआ, फ़ौज जी कमान संभालण वारा हुआ, वॾा वॾा तीर अंदाज़, वॾा वॾा निशाने खे ईअं तलवार सां चुटण वारा, तीरनि खे चुटण वारा, तलवार बाज़ीअ में वॾा बहादुर जेके आहे, सभिनी खे गॾु विहारे करे हुज़ूर मशवरो कयो त उन यक बार हिक ई वक़्तु हमले करण जी तयारी था कनि, असांखे छा करणु घुरिजे। मशवरा आया, कुझु साहिब सगोरनि मशवरो ॾिनो त साईं मदीने में जेके जेके पहाड़ियूं आहिनि न, पहाड़ियुनि जे चोटियुनि ते चढ़ी बीहो, जवान बीहारियो, कुझु हेठि छॾियो, कमज़ोर पोड़ा जेके हुजनि उहे मदीने में अंदरि हुतो त गलियुनि में चौंक चौराहे ते छॾियो, जीअं शहर में दाख़िल न थी सघनि, इहे बि था लड़नि। ऐं वरी शहर में दाख़िल थियण खां पहिरियां ई तीर अंदाज़ मथे जबलनि जे चोटियुनि ते छॾियो, जेके उतां खां ई हुननि खे चुटियुनि शहर ताईं पहुचण ई न ॾियनि। ऐं ॿिया जेके हेठि हुजनि उहे वरी तीर तलवारूं घड़ींदा, ठपींदा, ठाहींदा, नेज़ा भाला उहे खणंदा, तयारु कंदा, हुनखे पुॼाईंदा, ॾींदा वञनि, जीअं तीरनि जी खोटी बि न थिए, तलवारूं बि असांजो मुॾियूं न थियनि, संगजी न वञनि। ऐं असांजा जवान जेके आहिनि उहे जेकॾहिं ज़ख़्मी थियनि त उनजी मलम पटी करण वारियूं औरतूं मुजाहिद बि हुजनि। राया आया, कुझु साहिबनि सगोरनि मशवरो ॾिनो त साईं न, साईं न, असांजे शहर में हुजूं, मदीने में आहियूं, दुश्मन असांजे मथां हमला आवर ते असांखे शहर में सोर में मुंझी पवंदासीं न, ऐं उहे असांजे मथां चढ़ी आया त पोइ चढ़त उनजी ख़राबु हूंदी आहे। कंहिं बि हिकिड़े ग्रुप तीर अंदाज़ जे असां जेकॾहिं केराए वधूं, हिकिड़े जबल ते जेको ग्रुप हूंदो असांजो, उन हिकिड़े खे जेकॾहिं केराए विधऊं त उतां उहो रस्तो ठाहींदा शहर में अंदरि घुसण जो। तंहिंजे करे इहा तजवीज़ मुनासिब न आई। अब ॿियो भला छा कजे? साईं मदीने खां परे मक़ामे ग़ुनैम जे वेझो हिकिड़ी वॾी खंदक खोटियो, खॾ, अहिड़ी वॾी खॾ हुजे, वेकिरी बि हुजे, ज़रा ऊनी बि हुजे, जो इन्हनि जो काफ़िलो जेकॾहिं अचे बि न त इहा खॾ क्रास न करे सघे। जेसीं ताईं खॾ क्रास कंदा, जेसिताईं खॾ ते पहुचंदा, तेसिताईं असां हिननि खे कुटे मारे वेंदासीं। खॾ क्रास छुणी न ॾियूं हुननि खे।
मुंहिंजी वञनि मरी पवनि। हलो भला मशवरो थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन राय खे वरितो। हाणे साहिबनि सगोरनि खे फरमायूं चलो 40 फुट जगह 10 ॼणा गॾिजो। अब तव्हां 10 ॼणा 40 फुट हितां खॾ खोटियो जिगी वेकरी बि उनी बि, तव्हां 10 ॼणा गॾिजी हितां खोटियो, तव्हां 10 ॼणा उतां खोटियो, अॻिते 10 ॼणा वरी उतां खोटियो, ईअं 10 गज़ 10 फुट 40 फुट हुनखे ॾींदा हुया। खोटींदे इहा एॾी वेकरी बि हुजे वॾी, एॾी ऊनी बि हुजे जो न उनखे घोड़ो या चुंग में क्रॉस करे सघे, न को उठ आराम सां लही चढ़ी सघे, न के गॾ उतां लही करे चढ़ी सघे। जंगी घोड़ा ज़रा एतिरा चालाक थींदा आहिनि जेके 50 60 फुट खे चुंग में क्रॉस करे वेंदा। हल्कियूं फुल्कियूं जेके असांजा हे वहनि था, जंगी घोड़ा जेकॾहिं स्पीड में ईंदा त हिनखे क्रॉस करे वेंदा, जेके असांजूं नदियूं वहनि था, चङनि भलनि वाहन शाखुनि खे क्रॉस करे ईंदा, अहिड़ा हूंदा आहिनि। माना एॾी गहरी हुननि चयो त खोटियूं जो इहा घोड़े खां बि क्रॉस न थिए, हेठि बि एॾी हुजे जो कोई लहे त वरी चढ़ी बि न सघे। चलो 10 ॼणा साहिबी ग्रुप में ठाहे थोरो फ़ासिलो हितां खां ओसी ताईं तव्हांखे अॻियां वरी 10 ॼणा ॿिया, अॻियां वरी 10 ॼणा ॿिया, ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहिबनि सगोरनि खे मुक़ररु कयो। खोटींदे ऐं तकड़ बि करणी हुई। अब जल्दी बि कयो, साई बि न आहे पटणी, दुश्मन मथां हमिलो करे उन खां पहिरियां इहा खॾ खोटे वठणी आहे। हाणे साईं का उन दौर जी किरन बि कान हुई जेका अहिड़ो कमु करे, खोटाई वारी मशीन फंटुनि जंहिंखे चवनि था, त उहा मशीन बि अहिड़ी कान हुई। हिननि जवाननि मशीन खां तेज़ीअ सां कमु करे ॾेखारियो। 10 ॼणा गॾिजी करे साई पटे करे, एतिरो बि हुननि खे मौक़ो न पियो मिलियो जो घर वञनि वरी मानी खाइनि या थक वञनि, न हिकिड़ो लॻो पियो आहे भरिसां हुजेसि, वरी उहो थकिजे वरी ॿियो अचे, वरी उहो थकिजे वरी टियों अचे, ईअं माना लॻा पिया, थकिजी बि पिया, कमज़ोर बि थी पिया, साई बि न पटियूं, पर खोटे विया। हिकु जॻह ते हिकिड़ो पथर अहिड़ो आयो जेको पथर हिननि साहिबनि सगोरनि खां वॾा टीकम आहियूं, वॾा वॾाण आहियूं, वॾा हथोड़ा ज़ोर सां आहियूं, पर हुनखां न पए टुटियो। हज़रत सलमान फारसीअ खे चयऊं, सलमान तूं वञ हुज़ूर साईं जन खे वञी करे अर्ज़ु कर, साईं हे पथर असांखां कोन थो टुटेव। आयो हज़रत सलमान फारसी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अची करे अर्ज़ु कई, साईं फलाणे मक़ाम ते हिकिड़ो पथर आहे तमामु वॾो आहे, रुकावट बणियो पियो ॾाढो, टुटे ई कोन थो, धक हाणे थकाऊं, हथनि में लिफूं पइजी वियूं आहिनि, हॾ असांजा सूर था कनि, टुटे ई कोन थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो चलो मां थो हलां। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हथनि मुबारकनि में टीकम खयो, टीकम खणी करे बिस्मिल्लाह रहमान रहीम करे ज़ोर सां हिकिड़ो धक जो हयूं त वॾी रोशनी निकिरी, जीअं न पथर खे लॻंदो आहे या हथोड़ो लोह ते हिन ते पथर ते लॻंदो आहे त चिणगूं निकिरंदियूं आहिनि, ईअं चिणगूं पर वॾी रोशनी थी। उन रोशनीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फारस मुल्क जा महलात ऐं वॾियूं इमारतूं रोशनीअ मां ॾेखारियूं वियूं। रोशनी बि थी, उन रोशनी में वॾियूं इमारतूं ॾेखारियूं वियूं फारस जूं। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿीहर ज़ोर सां जॾहिं टीकम आयो त पथर त पहिरें धक में ई 2 टुकड़ा थियो, वरी उन मां ॿिए धक में बि रोशनी निकिती जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रूम जा वॾा महलात ऐं आलीशान जॻहूं ॾेखारियूं वियूं। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टियों जॾहिं धक आयो तॾहिं यमन जा वॾा अज़ीम महलात ऐं उन्हनि जा खज़ाना सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोशनी में तस्वीर में ॾेखारिया विया। पत्थर त टुकड़ा थी वियो, हुज़ूर जे धक जे आॾो बीह न सघियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे फरमायो त ॿुधो, इहा जेका रोशनी हुई न, जिब्राइल अलैहिस्सलाम मूं वटि आयो, ख़बर ॾेई वियो आहे, ख़ुशख़बरी ॾेई वियो आहे त रूम फारस ऐं यमन जा वॾा खज़ाना महलात ऐं वॾियूं अज़ीम बिल्डिंगूं इहे शहर तव्हांजी मिल्कियत बनाए ॾींदासीं। ख़ुशख़बरी हुजे तव्हांखे इहा, जिब्राइल अलैहिस्सलाम अची करे मूंखे इहा ख़बर ॾेई वियो आहे। साहिबनि सगोरनि में ख़ुशी पइजी वई ऐं उते मदीने जा मुनाफ़िक़ बि साहिबनि सगोरनि सां गॾु हुया। उन्हनि जो इहा ॻाल्हि ॿुधी वापसि मोटी अचे मदीने खिली टहक ॾेई करे चवण लॻा, खाधो कोन थो लभे न खाइण जे लाइ, पोइ खॾ खोटे हथनि में लिपूं पइजी वियूं अथनि, घर में खजीअ जे छड़ीअ जा ठहियल अथनि, मींहुं थो वसे त सॼो थो मथां टपके, पेरनि में जुती कान्हे का,
कमीस जेका पातल आहे पहिरियां सो पातल आहे लीड़ियूं लीड़ियूं थी वियो आहे मटाइण जहिड़ा ॿियो वॻो कोन्हे को ख़्वाब वरी कहिड़ा था ॾिसनि त रूम ऐं फारस ऐं यमन जा मालात ऐं ख़ज़ाना असांजे हथ में था वाह वाह ईअं मुस्लमान जे मथां टोक ऐं ठठोरूं करण लॻा अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु हीअ आयत क़ुर पाक जी नाज़िल फरमाई सोना नबी इन्हनि खे चओ इहे छा था चवनि था ऐं होॾां तव्हांखे यादि हूंदो त पहिरियां नजरान जो जेको वफ़द हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो हो उन वफ़द जो जेको अॻवान हुयो अबू हारिस बिन अलकमा उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चयो सिधो सऊं असां जेकॾहिं इस्लाम आणींदासीं त पोइ यमन रूम ऐं फारस जे माण्हुनि जी अतियात ऐं ख़ैरात असां वटि ईंदी आहे तव्हांजे मथां जेकॾहिं ईमान आणींदासीं त पोइ असांखे मिलंदो ई कोन माल ऐं हुननि जूं नज़र करम महिरबानियूं हूंदियूं आहिनि असां सां वॾा तालुकात आहिनि सभु असांजा टुटी वेंदा इन जे करे असां इस्लाम कोन आणींदासीं माना हिननि सम्झो त इज़त वॾी हिननि बादशाहनि वटि आहे दौलत बि वॾी हिननि वटि आहे इन्हनि खे कोन छॾिबो ऐं मुस्लमान जे करे ख़ुशख़बरी ॿुधी करे ख़ुशि पिया थियनि त असांखे रूम ऐं फारस जूं हुकूमतूं असांजे ख़ज़ाने हथ में ईंदियूं त इहे वरी टोकूं ऐं ठठोरूं था कनि अल्लाह तबारक व तआला फरमायो सोना नबी हिननि खे ॿुधाए अॼु खां पोइ तयारी कयो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क सोना नबी चए न बादशाही सदी जो सदी हिन दुनिया जे मथां उन मालिकुल मुल्क ज़ात जी आहे तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा हिन सॼी दुनिया जो बादशाह जो उहो आहे पोइ पंहिंजे मर्ज़ीअ ते जंहिंखे चाहींदो आहे बादशाही ग़रीबीअ मां चाढ़े करे बादशाह बनाईंदो आहे जे चाहींदो आहे त बादशाह खां बादशाही खसे पेनागर फ़क़ीर बनाईंदो आहे हक़ीक़ी बादशाही हुनजी आहे पोइ पंहिंजे मर्ज़ीअ ते जंहिंखे चूंडींदो आहे हुनखे बादशाह बनाईंदो आहे जंहिंखे पसंदि न कंदो आहे हुनखे बादशाही तां लाहे करे फ़क़ीर बनाईंदो आहे हुनजे हथ में तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा इज़त बि सभु उनजे हथ में आहे जंहिंखे वणेसि इज़त ॾेई छॾे जंहिंखे वणेसि बेइज़त करे छॾे इज़त ज़िल्लत जो मालिक बि उहो ई आहे बेअदिकल ख़ैर भलायूं सभु जो सभु उनजे हथ में इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सोना नबी या तारीफ़ तूं करे ॿुधाए हुननि खे त मुंहिंजा रब तूं ई वाक़ई हर शइ ते क़ादिर आहीं करे ॿुधाए हुननि खे जॾहिं इहा आयत क़ुर पाक जी नाज़िल थी त हिननि टोकुनि ऐं ठठोलनि जो हिननि जो वात त बंदि थियो पर चवनि पिया ईअं थींदो कोन थोरे ई वक़्त में जंगियूं लॻियूं इहा जंग अहज़ाब जॾहिं लॻी इन जंग खे जंग खंदक बि चइबो आहे जंग अहज़ाब बि चइबो आहे इन जो तफ़सील सां वाक़ियो सूरत अहज़ाब 22 सिपारे में ईंदो इंशाअल्लाह ताला इन जंग में चङो भलो हिननि जो नुक़सानु थियो एतिरो नुक़सानु थियो जो हिननि जी रही सही कसर बि मुस्लमाननि कढी छॾी ऐं बदिलो पिया वठण अचनि त जंग बदर ऐं जंग ओहद में हिननि असांखे मार ॾिनी आहे पोइ बदिलो वठंदासीं न गॾिजी करे हमिलो कंदासीं ॼण त गॾिजी मरण आया अहिड़ो असरु थियो हिननि जो वक़्तु करे ॿुधायो क़ुर पाक जी आयत नाज़िल थी चुकी हुई इज़त ज़िल्लत बादशाही सभु अल्लाह जे हथ में आहे ऐं होॾां जिब्राइल अलैहिस्सलाम अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोशनीअ में उहे तस्वीरूं ॾेखारे वियो सोना नबी दिलि जा कजा इहे सभु शयूं तुंहिंजे मिल्कियत में ईंदियूं जंगनि खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इहे सभु नजाशी बादशाह रूम ऐं फारस ऐं कैसर किसरा वारा इहे सभु मुस्लमान थींदा विया ताक़त ऐं रोब खे ॾिसी जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो क़ासिद वञे अबा जेकॾहिं इस्लाम क़बूल कयो था त तव्हां असां ॿाहिरि आहियूं सभु हुकूक तव्हांजा इस्लामी मुताबिक़ असां तव्हांखे मिलंदा तव्हां असां ॿाहिरि आहियूं कोई जहिड़ो कोन्हे पर जेकॾहिं नथा मञो त इस्लामी कानून जे मातहत तव्हांखे रहणो पवंदो असांजे कानून जीअं गुज़िरियल रातनि बयानु थियो आहे जिज़ियो ॾींदव अख़लाक़ सां रहंदव ग़लती कंदव त सज़ा तव्हांखे पंहिंजे तौरात जे निस्बत सां मिलंदी पर जेकॾहिं ईअं बि न असांजे कानून जे मुताबिक़ बि न हलंदव त पोइ मैदान में अचो त पोइ हिकु हिकाणी थिए हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो पावर अची वियो जंगियूं करे मुक़ाबला करे रोब जमाए करे इहो पावर अची वियो एतिरो चिठो ॻाल्हायूं पोइ कुझु मुस्लमान थींदा विया कुझु मैदान में ईंदा मुक़ाबिलो कंदा विया जॾहिं मुक़ाबिलो कंदा विया त बि मरंदा विया जेके ईमान आणींदा विया त बि ज़ाहिरा माता थींदा विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हयातीअ में ई केसर किसरा रोम ऐं फारस ऐं यमन जूं बादशाहियूं ख़ज़ाना हुज़ूर जे हथनि में अची विया चाबियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मिली वियूं पर उन्हनि खे मुकमल
खणी करे पंहिंजे हथ में हाणे हुनखे इस्तेमालु कनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा न कयो, पर चाबियूं हुज़ूर जन हासिल करे विया, कब्ज़ो ऐं कंट्रोल हासिल करे विया। अबू बकर साईं जन जो दौर आयो त मुखालिफ़नि ऐं दीन जे दुश्मननि हालात ई ॿिया पैदा कया। हिकिड़ा ज़कात जा मुनकिर थिया, हिकिड़ा उशर जा मुनकिर थिया, ईअं मुनकिर जो पैदा थिया त अफरा तफरी ऐं दीन जे मुखालिफ़त में माहौल वञण जी हिकिड़ी रस्तो हमवार थियो। वरी अबू बकर साईं जन मुक़ाबिलो करे उन दीन जे बाग़िन ऐं मुखालिफ़नि खे मात ॾेई करे दीन जो माहौल बाक़ी बचायो, जेको हुज़ूर जन ॾेई विया ओड़े माहौल खे बरक़रार रखियो। उन खां पोइ उमर साईं जन जो जॾहिं दौर आयो, ईअं हज़रत अबू बकर साईं जन खे काफ़ी अरसो लॻो, गोया के ॼण त अबू बकर साईं जन जी सॼी हुकूमत इन्हनि मुखालिफ़नि ऐं बाग़िन सां मुक़ाबिलो कंदे जंग कंदे गुज़री। सॼो जंग जो हुकूमत जो ज़मानो जंगनि में वियो। उमर साईं जो जॾहिं दौर आयो, उमर साईं जो नाले जो हिकिड़ो रोब बि हो, जर्नल बहादुर बि हो। जीअं जो हुकूमत हथ में मिलंदी वियसि त काफ़रनि जे मथां चढ़त कंदो वियो, फुतुहात कंदो वियो, तरतीब अहिड़े अंदाज़ में बणाईंदो वियो, फ़ौज बि ठाहींदो वियो, पुलिस बि ठाहींदो वियो ऐं पोस्ट जो निज़ाम बि कंदो वियो, ख़त जो हिसाब बि कंदो वियो, कब्ज़ा कंदो वियो। जॾहिं इहे शयूं सभु रूम ऐं फारस जूं ख़ज़ाननि वारियूं मुकमल तरह सां हथ में आयसि, तॾहिं मुजाहिदनि खे चई अचो त तव्हांखे इहे रूम जा ख़ज़ाना जेको आहे मुंहिंजे हथ में अचो त विरहाए ॾियांव। कंहिंखे केसर ऐं किसरा जे बादशाहनि जे हथनि में जेके कंगण पातल आहे, मुजाहिदनि खे चई खण इहे तुंहिंजी मिल्कियत वञी खा खपा। कंहिंखे सोनू ताज हुनजो बादशाहनि जो लाइ करे वञ तूं ऐं तुंहिंजी माई बच्चा वञी खाओ खपायो, जंगियूं बि तव्हां कयूं हाणे खणो। ईअं सोना हीरा, सोना जवाहरात, ज़ेवर ऐं सिक्का सोन जा बुक भरे भरे ॾिनो, खण तूं बि तोखे आया, खण तूं बि तोखे आया। ईअं ॾींदे जो सभिनी खे विरहाए करे ॾेई छॾियईं। अल्लाह तबारक व तआला जो क़ुर पाक में चई छॾियो हो दुनिया जे काफ़र कुवतुनि खे त हिननि कमज़ोरनि साहिबनि खे ॾिसी करे टोक था कयो, ठठोल था कयो, खिलो था, त हिननि खे लभे खाइण जे लाइ टुकुर कोन थो। ख़्वाब वरी ॾिसो वॾनि बादशाहनि जे महलात खे कब्ज़े करण जा ख़्वाब था ॾिसनि, ईअं टाक ॾेई करे हुननि जे मथां टोक ऐं ठठोल पिया कनि। अल्लाह से फरमायो ॿुधव मुंहिंजे नबीअ जे ज़बान मां इहो ऐलान मुंहिंजो त हिन पूरी काइनात जो बादशाह मां, मुंहिंजी मर्ज़ी आहे कुझु वक़्त जे लाइ रूम ऐं फारस जो हुक्मरान केसर ऐं किसरा जहिड़े बादशाहनि खे बनायां। मुंहिंजी मर्ज़ी आहे उमिरि जे दौर में उहे सभु मिल्कियतूं विरहाए करे मज़लूमनि, मिस्कीननि, मोहताजनि खे ॾेई करे उन्हनि जे मथनि ते इहे ताज सजाए करे बादशाह बनाया, त मुंहिंजी मर्ज़ी आहे। क़ुर पाक जूं इहे आयतूं ज़ाहिरी तौर ते जॾहिं ॾिसिजे थो त अमली हिकिड़ो नमूनो आहिनि। ज़ाहिरी तरह सां ॾिसिजे थो त जेके जेके इस्लाम जे मुक़ाबले में आया आहिनि, जिन जिन मुस्लमाननि खे कमज़ोर ऐं थोरो ॾिसी करे टोक ऐं टटोल कई आहे, ज़ाहिरी आयत मां ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मौत ॾेई, मार ॾेई, शिकस्त ॾेई, नाकामी ॾेई करे मुस्लमाननि जो बोल बाला करे दुनिया खे करे ॾेखारियो आहे। गहरी नज़र सां जॾहिं ॾिसिजे थो त हीअ ॻाल्हि बि मालूम थिए थी त अल्लाह तबारक व तआला जीअं इसराइलियुनि खां, बनी इसराइल वारनि खां हुकूमतूं खसे करे अरब क़ौम जे माण्हुनि खे, मज़लूमनि, मुजाहिदनि खे, ग़रीबनि, मिस्किननि खे ॾिनियूं, ज़ाहिरी हुकूमत खसे करे बनी इसराइल वारनि खां, ज़ाहिरी हुकूमत यहूदनि खां खसे करे हुज़ूर जे ग़रीब मिस्किन साहिबनि अरबनि खे ॾिनियूं। त गहरी नज़र सां ॾिठो हुयो त अल्लाह तबारक व तआला रूहानी हुकूमत बि हुन खां खसे करे अरब जे क़ौम जे अंदरि, बनु अब्दुल मुत्तलिब कबीले जे अंदरि, बनु हाशिम कबीले जे अंदरि अब्दुल्ला जे बचड़े आमना जे लाल मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रूहानी हुकूमत बि ॾेई छॾी। छो त हू त चवनि पिया न त नुबूअत अचे हा त असां बनी इसराइल में अचे हा न, आख़िरी पैगंबर वरी अरबनि मां कीअं? अल्लाह तबारक व तआला जीअं ज़ाहिरी हुकूमत हुननि खां खसे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़दमनि में उछलाई, त रूहानी हुकूमत बि ॼण त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़दमनि में रखी। ईअं अल्लाह तबारक व तआला चमकाए छॾियो। पोइ हिते अल्लाह ताला अहिड़े अंदाज़ में हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो, सोना नबी ॿुधाए छॾियनि, मां काइनात सॼे जो बादशाह आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहियां बादशाह बनायां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहियां फ़क़ीरीअ मां बादशाह बनायां, जंहिंखे बादशाह तां लाहे करे फ़क़ीर बनायां, मुंहिंजे हथ में आहे। इज़त बि मुंहिंजे हथ में आहे, जंहिंखे वणे ॾियां, ज़िलत बि मुंहिंजे हथ में आहे, बादशाह खे ज़लील करे पेनांगर बनायां, मुंहिंजे हथ में आहे। भलायूं सभु जो सभु मुंहिंजे हथ में सम्झण लाइ सुवाल पियो पैदा थिए, या रब्बल आलमीन, जिते तो ख़ैर जो तज़किरो कयो आहे उते शर जो तज़किरो बि कयो आहे, जिते ताबेदारी जो बयानु कयो आहे तव्हां क़ुर पाक में, जिथे जिथे उते नाफ़रमाननि जो बि बयानु कयो आहे, जिते
नेकोकारनि जे इनाम जो बयानु कयो आहे, उते नाफ़रमाननि जे सज़ा जो बयानु बि कयो आहे। पोइ हिते जो तव्हां बियदिकल ख़ैर जो लफ़्ज़ चयो, हिते बि बियदिकल ख़ैर व शर बि चयो आहे न। हिते सिर्फ़ु ख़ैर ख़ैर छो ॻाल्हायो आहे? साहबा किराम जे जंग खे ॾिसजे थो त ख़ैर ई ख़ैर आहे, उन्हनि जे नाकामीअ खे ॾिसजे थो त उन्हनि जे लाइ बुराई बुराई आहे। पोइ ॻाल्हियूं त ॿई बयानु थियनि हा, पर लफ़्ज़ ख़ैर जो ॻाल्हायो वियो छो? उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला ख़ैर बि ख़ल्क़ कयो आहे, शर बि ख़ल्क़ कयो आहे, पर हक़ीक़त जे नज़र सां ॾिसजे त इहो शर जंहिंखे बुराई चवंदा आहियूं, इहा बुराई बुराई न आहे, शर शर न आहे, शर बि ॼण त ख़ैर आहे। हिन मिसाल सां मां हिकिड़ो मिसाल ॾेई वञा। इंसान जे बुत ते वार आहिनि, मसलन मथे ते वार आहिनि, केॾो सजाईंदा आहियूं, हे ॾाढ़ीअ जा वार आहिनि, केॾो उनखे तेल हणी सुठे नमूने सां धोई पोई कंगो ॾेई कीअं सजाईंदा आहियूं, चवंदा आहियूं सुहिणी बीहे। इहो वार जेसीं ताईं हिन बुत ते लॻल आहे, केॾो ठहे थो, केॾी इज़त आहे हिनजी, चुमी ॾींदा आहियूं, किरी पवंदो आहे त संभाले रखंदा आहियूं। पर जॾहिं इहो वार दिमाग़ मथे तां इहे वार केॾा बि सुहिणा सिरता हुजनि, कटिजी विया त, ॾाढ़ीअ जो वार को छणी वियो त, वार औरत जे मथे ते बि आहे, केॾी ज़ीनत आहे हुनजी, ॾाढो ठहे पियो, ॾाढा नाज़ नखरनि सां संभालबा आहिनि, फ़िरिश्ता कंदा आहिनि इहे वार चङनि भलनि खे, पर जेकर हुनजे मथे तां किरी पिया त केॾी बि असर कान्हे। हाणे हिननि वारनि खे संभालणु बुराई आहे, हाणे हिननि वारनि खे कोई कोन संभाले, वार संभालबा आहिनि चरिया, हुज़ूर जा वार हुजनि त पोइ खणी चओ, बाक़ी सभु उम्मती हिकु जहिड़ा, वार संभालबा छा? वार जी कहिड़ी हैसियत आहे? इन वार जी हैसियत ऐं ख़ूबी तॾहिं आहे जॾहिं बुत ते लॻल आहे, बुत खां टुटो त वियो। मुआशिरे में जंहिं माण्हूअ में बुराई आहे न, उन बुराईअ खे बि ईअं सम्झो त हीअ सॼी रूह ज़मीन हिकिड़ो जिस्म आहे, इन जिस्म जे मथां इहे बुरायूं ॼण त हिकिड़े क़िस्म जा वार ठहनि था, पर जॾहिं बुराई निकिरी थी अचे, निर्वार थी थिए न, पोइ उन वार वांगुरु जेका कटिजी वई आहे त हाणे उछलायो, हुनखे उछलायो। जीअं फूल बाग आहे हिकिड़ो ज़बरदस्त, ॿियो मिसाल पियो ॾियां, फूल बाग आहे ज़बरदस्त, पोइ इन में छा ख़्यालु आहे? सिर्फ़ु गुल हूंदा आहिनि, गुलनि सां गॾु कंडा कोन हूंदा आहिनि, कंडा पटबो गुल खे आहे, संवारबो ॿूटे खे आहे, पर कंडा चुभंदा आहिनि। पोइ कंहिं बि ईअं चयो आहे त यार कंडो चुभे थो, गुल ई न रखो, चयो आहे कंहिं न, गुलाब जा गुल जो खपनि था त कंडा बि बर्दाश्त कबा, त मालूम थियो कंडो वणंदो आहे तेसीं ताईं जेसि ताईं टारीअ ते लॻल आहे, जॾहिं उतां छणी पियो या किरी पियो त खण उछलाइसि डेरीअ ते बाहि ॾियसि त कंहिंखे लॻे न, जे टारीअ में लॻल आहे त कोई कोन पटींदुसि, आहे त साॻियो कंदो, लॻो पियो त वणे पियो, किरी पियो त बेकार थी पियो। हिन सॼी दुनिया में इहा बुराई बि हिकु क़िस्म जी ॼण त ज़ीनत आहे, जंहिं बुराईअ जे ज़रिए सां अल्लाह ताला माण्हुनि खे सुञाण जो मौक़ो ॾिनो आहे त हे बुराई थो करे बुरो आहे, हीउ सचाई थो करे सचो आहे, हे बुछड़ो आहे, किरदार मां इंसान खे मालूम करायो आहे। जे रब तबारक व तआला न ख़ल्क़ आहे त भले ऐं बुरे में फ़र्क़ु ई ज़ाहिर न थिए हा, मुस्लमान ऐं काफ़िर में फ़र्क़ु ज़ाहिर न थिए हा, यहूदी ऐं नसरानी में फ़र्क़ु ज़ाहिर न थिए हा, सहाबी ऐं यहूदियुनि ऐं मुशरिकनि में कोई फ़र्क़ु ज़ाहिर न थिए हा। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, उन्हनि मके जे मुशरिकनि खे जेका सज़ा मिली मुस्लमाननि जे हथां, उन्हनि सां बि इहा भलाई हुई, या त हिकिड़ा मोमिन थी विया, या त रस्ते तां हटी विया, त मुस्लमाननि जो रस्ते में रुकावटूं ख़तमु थी, रस्तो आसान थी पियो। केॾी अल्लाह ताला जी ॾिनल हिकु तालीम आहे। अल्लाह पाक शर तव्हां असांखे ॿिन तालीम सां मुनव्वर फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।